4 साल अॻु बिजली जे तारनि में विचड़ी माज़ूर थियल नौजवान वकार अली जे वाक़े जो केस अदालत जे हुकुम ते सेप्को जे चीफ इंजीनियर समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट सखर जे जस्टिस इरशाद अली शाह जी अदालत 4 साल अॻु बिजली जे 11,000 तारनि में विचड़ी ज़ख़्मी थियल नौजवान वकार अली राजपूत वारे केस जी ॿुधणी कंदे सेप्को जे इंजीनियर निसार गाली, एसडीओ निसार शेख ऐं चीफ इंजीनियर समेत 2 लाइन सुप्रीडेंट ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। यादि रहे त साल 2015 में नौजवान वकार राजपूत पंहिंजे ॻोठ भरिसां पट ते पियल बिजली जे 11,000 तारनि में विचड़ी सख़्तु ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे संदसि वारसनि कराची जे इस्पताल में दाख़िल कराए छॾियो, जिते डॉक्टरनि नौजवान जूं ॿई ॿाहूं कटे खेसि ज़िंदगी लाइ माज़ूर करे छॾियो। सेप्को अमले जी ग़फ़लत सबबि माज़ूर बणियल नौजवान वकार राजपूत जे वालिद अब्दुल गफ़ार शरो फेरोज़ जी अदालत में सेप्को अमले ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई, जंहिं बाद नौशरो फेरोज़ अदालत सेप्को अमले ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो, जंहिंखे सेप्को अमले हाई कोर्ट सखर में चैलेंज करे छॾियो। सेप्को अमले पारां हाई कोर्ट सखर में दाख़िल कयल दरख़्वास्त खे जस्टिस इरशाद शाह जी अदालत रद्द कंदे सेशन जज नौशरो फेरोज़ जो फ़ैसिलो बरक़रार रखी सेप्को इंजीनियर निसार गादी, एसडीओ निसार शेख, चीफ इंजीनियर समेत 2 लाइन सुप्रीडेंट ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सखर।